डुकंदा डुकंदा आया। यशोदा मैया आई, वड़ी मीटिंग वेठी, बैठक वेठी, बुजुर्ग आया, उपनंद बाबा भी आया। नंद बाबा चवण लगा बस भैया जयराम जी की, हाणे असां गोकुल में न रहंदासीं। 6 ॾींहं ते पूत न आई त केॾी महिल तृणावर्त तो अचे पियो, त केॾी महिल कोई तो अचे। ॾाढी हालत ख़राब आहे, हिते ॾाढो ख़तरो तो लॻे। हलो भैया हितों ॿिए कंहिं स्थान ते रहूं असां। ये वण कीअं किरी पिया, न आंधी आई न तूफ़ान आयो। एतिरे में जेके 2 ॿार वेठा न खेॾनि पिया 3-4 साल जा, उहे आया डुकंदा डुकंदा। अरे बाबा हम बताएं कैसे पेड़ गिरे, हम बताएं वृक्ष कैसे गिरो। बता बेटा कैसे गिरो। कि आपके लाला ने न ऐसे थोड़ा सो खींचो रस्सी को, दोनों पेड़ धम से गिर गए। चो हरे राम। तव्हांजे हिन नंदलाला खींचो न जेॾी महिल थोरो सो उखल खे वणनि खे हथु लॻो त वण किरी पिया। बुजुर्ग वेठा हुते 100 साल जा, 80-90 साल जा। ए छोरा अहिड़िया तू ही मुखी बण अच, तू ही चौधरी ठही करे वे, असां निकिरूं था, तू ही फैसला कर। चई लाला खींचो, वण किरी पिया अची करे। हाँ दिमाग़ ठिकाने ते अथई, भंग पिया हुआ भॼे तो। अरे असां कसम था खाऊं, गैया जी कसम था, हाणे चमाट गायन जी कुड़ी कसम तो खाए, भॼे तो। वो कसमूं था खाइनि, कोई मञे कोन तो, केरु मञींदो। चओ जय श्री कृष्ण। उपनंद बाबा हा ॾाढा समझदार, उहे चवनि था पिया नंद जी सही था चओ, तव्हां अकेला न वेंदो, पूरी गोकुल तव्हां सां गॾु हलंदी। असां बि श्री कृष्ण बिना न रही सघंदासीं, त काॾे हलूं भाई, आस पास कहिड़ो वन आहे। चवनि था ॾाढा सुंदर सुंदर वन आहिनि। कहिड़ा वन आहिनि? मधुबन, निधिबन, तालवन, बेलवन ऐं वृंदावन। त चयूं सभिनि खां बढ़िया कहिड़ो थींदो? चयूं वृंदावन। वृंदावन में हरी हरी घास, गिरिराज, गांयुनि जे लाइ पर्याप्त बिल्कुलु सुविधा आहे। भोजन आहारा, कल कल कंदी यमुना मैया, आहा आनंद ही आनंद आहे। स्वर्ग खां भी बढ़िया वैकुंठ आहे। त चयूं देर न कयो भाई, बैलगाड़ियूं सजायो, रथ तैयार कयो, सभु सामान खणो, छकड़ा छकड़ियूं खणो, गायूं गोधन खणो ऐं हलो त हलूं काॾे? बोलो वृंदावन बिहारी लाल की।